मां सम्झां थो पियो त जेको हल्के जे अवाम जो कम्युनिकेशन आहे जेको अवामी सतह ते हुजणु घुरिजे उन में मूंखे तमामु घणो जेको आहे उहो फुक़दान नज़र अचे थो त तव्हां जी आख़िर ऑफिस का बैठक को मदरसो को इदारो तव्हांजे टाइम अवाम कीअं मिले किथे वोट त अवाम तव्हांखे थो ॾे न तव्हां किथे आहियो मां बि इन्हनि सां गॾु आहियां न इन्हनि सां गॾु त आहियो रूहानी तरह तव्हां इन्हनि सां गॾु आहियो न सर तव्हां किथे हूंदा साईं रुशदुल्ला साहिब तव्हां महिरबानी करे थोरो इहा बि आगाही ॾियो त पुठिएं दफ़े जेका इलेक्शन में 2024 में तव्हांजो जेको वोट जो रेशो हिन तक में छा बीठो ऐं जेका टोटल वोट जेके आहिनि उहे घणा रजिस्टर आहिनि ऐं तव्हांखे केतिरा चवण जो मक़सदु इहो त तव्हांजे बिकॉल तव्हां मुंतख़ब थींदासीं त कमु करे सघंदासीं न त बसि न ईअं न आहे न इहो आहे तव्हांजो परसेप्शन असां मुंतख़िब न आहियूं बि असां पंहिंजे डोमेन में त कमु कयूं था न हिकु उहो ई था चऊं न सर त हिन वक़्त ताईं तव्हां छा कयो आहे तव्हांखे शायदि उहा शइ नज़र न ईंदी हूंदी पर असांजे अवां खे ॿुधायो न सर मूंखे असां त साईं जेतोणीकि अवां जे बिकॉल त उन्हनि वटि बजट सरकारी मौजूदु आहे ऐं इन्हनि शहरनि जे फलाह बहबूद ते ख़र्च करणी आहे ऐं उहे बाज़ार नथा कनि त अवां उन हवाले तां छा जुडिक्शन में जेका तव्हां PS नव आहे उन में 2 टाउन अचनि थियूं टाउन गड़ियासीन ऐं टाउन कमेटी मधी जी त तव्हां मूंखे ॿुधायो त इन्हनि ॿिन्ही टाउननि जो जेको रोल आहे उहो छा हुजणु घुरिजे ऐं छा स्ट्रक्चर आहे तव्हां चओ था तबाह हुआ इदारा तबाह हुअनि सभु कुझु आहे पर तव्हां छा था कयो अच्छा सर सिर्फ़ु जेकॾहिं रेस करण ताईं ॻाल्हि आहे ओरली हद ताईं त पोइ त उनजो को फ़ाइदो कोन्हे न फ़ाइदो आहे न साईं कीअं फ़ाइदो न आहे तव्हां आवाज़ु उथारींदव त तव्हांजे आवाज़ खे पियो त जॾहिं हिज़्ब इख़्तिलाफ़ इक़्तिदारी धुर जे उन वर्क ऑर्डर ते नज़र रखणु उन जी ज़िमेदारी बणिजे थी त तव्हां हिन वक़्तु जेको असां वटि PS नव आहे उते जेके गवर्नमेंट जा इदारा आहिनि जेके हिते परफॉर्मेंस ॾियनि था उन्हनि ते तव्हांजी छा नज़र आहे उहो थोरो ॿुधायो हिते बुनियादी मामलात मसाइल जेके आहिनि इंफ्रास्ट्रक्चर तबाह लॻो पियो आहे ऐं इस्पतालुनि जो जेको निज़ाम आहे उहो दरहम बरहम लॻो पियो आहे तालीम जा जेके इदारा आहिनि उन्हनि में स्टाफ जी कमी आहे उन्हनि खे सहूलियतूं न आहिनि ऐं हितां जे अवाम जे लाइ का बि बुनियादी एक्टिविटी कोन्हे जंहिं ते अवाम पाण खे मसरूफ़ रखे असां चाहियूं था त PS नव जो अवाम जमीयत उलमा इस्लाम जे उमेदवारनि ते एतमाद करे इंतिखाबी निशान किताब ते एतमाद करे असां तव्हांजे तमामु तर मामलात में तव्हांजे तरफ़ खां भरपूर नमूने सां पंहिंजो किरदारु अदा कंदासीं जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे तव्हां चओ था तबाह हुआ इदारा तबाह हुअनि सभु कुझु आहे पर तव्हां छा था कयो असां त ज़ाहिर आहे पंहिंजो किरदारु अदा कंदासीं न सही असांजे जेका बि हथ वस शइ आहे असां उहा ई शइ कंदासीं अवाम असां ते एतमाद करे असां उन्हनि जे उन एतमाद ते पूरो लहंदासीं हिन महिल बाल आहे अवाम जे कोर्ट में त हू छा थो फ़ैसिलो करे ठीकु आहे साईं रुशदुल्ला साहिब मां सम्झां थो पियो त जेसि ताईं बुनियादी तरह के असांखे उन जे अख़्तियारात जे तयन जो इल्मु न हूंदो त असां उन ते नज़र कीअं रखी सघंदासीं तव्हां महिरबानी करे असांखे ॿुधायो त हिकु टाउन चेयरमैन तव्हांजे जुडिक्शन में जेका तव्हां PS नव आहे उन में 2 टाउन अचनि थियूं टाउन गड़ियासीन ऐं टाउन कमेटी मधी जी त तव्हां मूंखे ॿुधायो त इन्हनि ॿिन्ही टाउननि जो जेको रोल आहे उहो छा हुजणु घुरिजे ऐं छा पिया कनि शहरनि जी फलाह ऐं बहबूद जेका आहे उन्हनि जो मतमए नज़र हुजणु खपे उन्हनि जा जेके नालियूं आहिनि उन्हनि जा रोड रस्ता आहिनि उन्हनि जे लाइ जेको ड्रेनेज सिस्टम आहे उन्हनि जी दुरुस्तगी हुजणु खपे ऐं टाउननि खे जेका एॾी ख़तीर रक़म मिले थी उहा ख़तीर रक़म उन टाउन ते ख़र्चु थिए न की कंहिं बि चेयरमैन जे बंगले ते ख़र्चु थिए बुनियादी जेका डेमोक्रेसी या BD या लोकल गवर्नमेंट या इहे जेके चेयरमैन आहिनि उन्हनि जो कमु इहो आहे त तव्हां पंहिंजे शहरीअ जे सफ़ाई सुथराई खे मद्देनज़र रखो उन जे रोडनि रस्तनि खे मद्देनज़र रखो उन जे घरनि जे ॿाहिरां बीठल गंदे पाणीअ खे जेको आहे ख़तमु करण जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो बजट तव्हांखे इन ते ख़र्चु करणी आहे अच्छा साईं जेतोणीकि अवां जे बिकॉल त उन्हनि वटि बजट सरकारी मौजूदु आहे ऐं इन्हनि शहरनि जे फलाह बहबूद ते ख़र्च करणी आहे ऐं उहे बाज़ार नथा कनि त अवां उन हवाले तां छा कयो आहे
असां त ज़ाहिर ॻाल्हि आहे इन्हनि टाउननि में असांजा नुमाइंदा न आहिनि। जे असांजा नुमाइंदा हूंदा हुजनि हा त उहे ज़रूरु उन खां आॾियूं पुछाऊं करनि हा। हिन महिल असां बि इन्हनि टाउननि में बहसियत हिकु अवाम जे त भाङे भाईवार आहियूं, पर न असांजो उन टाउन में हिज़्ब इख़्तिलाफ़ जो रोल आहे, न ई असां जेको आहे उन्हनि सां कंहिं बि सीट ते एडजस्टमेंट जे हवाले सां इक़्तिदारी सां जेको आहे सथ में शामिलु आहियूं। जॾहिं बि जमियत उलमा इस्लाम खे टाउननि में ऐं यूनियन कौंसिल सतह ते अवाम मुंतख़िब करे उन सीट ते विहारियो पहुचायो त असांजो किरदारु असांजे अवाम जे साम्हूं हूंदो। हज़रत साहब, मां चवण जो मक़सदु इहो त तव्हांजे बिकॉल तव्हां मुंतख़ब थींदासीं त कमु करे सघंदासीं, न त बसि। न, ईअं न आहे न, इहो आहे तव्हांजो परसेप्शन। असां मुंतख़िब न आहियूं बि, असां पंहिंजे डोमेन में त कमु कयूं था न। हिकु उहो ई था चऊं न सर, त हिन वक़्त ताईं तव्हां छा कयो आहे? तव्हांखे शायदि उहा शइ नज़र न ईंदी हूंदी, पर असांजे अवाम खे ॿुधायो न सर। मूंखे असां त जेको असांजे वस में आहे उहो तव्हांखे बार बार चऊं था त असांजो कमु नज़र अचे थो। सोशल मीडिया ते असांजो आवाज़ु उथे थो। अवामी राब्ताकारीअ में असां जेको आहे माण्हुनि खे इन शइ जो अहसासु ॾियारियूं था त बाबा हे तव्हां नुमाइंदा चूंडिया, उहे तव्हांजे मामलात में तव्हांजा ॿांह ॿेड़ी नथा थियनि। हाणे जेका वक़्तु ईंदो त तव्हां पंहिंजो किरदारु अदा कजो। असां त इहो ई करे सघूं था। अच्छा साईं रुशदुल्ला साहब, तव्हां महिरबानी करे थोरो इहा बि आगाही ॾियो त पुठिएं दफ़े जेका इलेक्शन में 2024 में तव्हांजो जेको वोट जो रेशो हिन तक में छा बीठो, ऐं जेका टोटल वोट जेके आहिनि उहे घणा रजिस्टर आहिनि ऐं तव्हांखे केतिरा पिया? 3.25 लख वोट आहिनि असांजे PS 9 जे तक ते रजिस्टर्ड वोट। 3.25 लख, 2,77,000 समथिंग आहिनि। ऐं 2024 वारी जेका जनरल इलेक्शन हुई उन में जमियत उलमा इस्लाम खे यानी मूंखे हिन तक ते PS तक ते 178 पोलिंग स्टेशनियूं आहिनि। ऐं असांखे जेके वोट पिया आहिनि 28,000 वोट पिया आहिनि जमियत उलमा इस्लाम खे, जंहिंमां तक़रीबन 3,000 वोट मुंहिंजा अहिड़ा ख़ारिज कया अथऊं जेके बिल्कुलु बि वोट दुरुस्त वोट हुया। उहे वोट ख़ारिज करे असांजो रेशो घटाइण जी कोशिशि कई वई आहे। ऐं असां सम्झूं था, बल्कि यकीन सां चऊं था त 2024 जी इलेक्शन जमियत उलमा इस्लाम खटी हुई, पर हिकिड़ी मैनेजमेंट थी इलेक्शन जी, ऐं उन मैनेजमेंट जे तहत पूरे पाकिस्तान जे इलेक्शन खे जे निज़ाम खे ऐं रिज़ल्ट खे जेको आहे तब्दील कयो वियो। हिन वक़्तु तव्हां केतिरो पुर उमीद आहियो त अवाम जेको आहे उहो तव्हांखे पीपल्स पार्टी खे रिजेक्ट करे तव्हांखे वोट कंदो? मां PS 9 जे अवाम खां 2024 वारी इलेक्शन खां बि वधीक पुर उमीद आहियां। PS 9 जो अवाम पंहिंजो भलाई ऐं पंहिंजे नफ़े नुक़सान खे हाणे सम्झणु शुरू कयो आहे। हू सम्झनि था त असां पंहिंजे हालात जा ज़िमेदार पाण आहियूं। हाणे जेकॾहिं असां पंहिंजे वोट जो दुरुस्त इस्तेमालु कयोसीं त PS 9 जो अवाम क़दरे जेको आहे बहितरी जे तरफ़ अची वेंदो। अच्छा अगरि ॿियो तव्हां सां मां सम्झां थो पियो त जेको हल्के जे अवाम जो कम्यूनिकेशन आहे जेको अवामी सतह ते हुजणु घुरिजे, उन में मूंखे उहो तमामु घणो जेको आहे उहो फुक़दान नज़र अचे थो। त तव्हां जी आख़िर ऑफिस का बैठक को मदरसो को इदारो तव्हांजे टाइम अवाम कीअं मिले, किथे मिले तव्हां सां? फुक़दान बिल्कुलु बि कोन्हे को। अवाम मूंसां, मुंहिंजे नुमाइंदनि सां, मुंहिंजे वर्किंग कमेटी सां मुसलसल राब्ते में आहे। मदेजी में असांजो दफ़्तरु आहे मौलाना निसार अहमद जो मदरसो। दाऊद जी वांड में असांजो दफ़्तरु आहे हाफ़िज़ अब्दुल क़ादिर केहर साहब जी जो मदरसो। गढ़ियासीन में असांजो दफ़्तरु आहे मौलाना शफ़ीक़ुर रहमान पठाण जो मदरसो। ड्रखणनि में असांजो दफ़्तरु आहे मौलाना सनाउल्ला चांडियो साहब ऐं मौलाना अहमदुल्ला साहब जो मदरसो। ईअं ई हर चइनि यूनियन कौंसिलुनि ते असांजी हिकिड़ी सब ऑफिस जेका आहे तश्कील ॾिनल आहे, जिते असांजा साथी वेहंदा आहिनि। उतां जो वोटर हुजे, उतां जो वर्कर हुजे, उहो पंहिंजा मामलात जेके आहिनि उते खणी ईंदो आहे ऐं रोज़ाना जो बुनियादनि ते उन्हनि जा उहे मामलात मसाइल दुरुस्त थींदा रहंदा आहिनि। जेको असांजो वस आहे असां पंहिंजी कोशिशि कयूं। ठीकु आहे सर, पर वोट त अवाम तव्हांखे थो ॾे न, तव्हां किथे आहियो? मां बि इन्हनि सां गॾु आहियां न। इन्हनि सां गॾु त आहियो, रूहानी तरह तव्हां इन्हनि सां गॾु आहियो न सर। तव्हां किथे हूंदा? मां इन सभिनी जायुनि ते हूंदो आहियां पंहिंजे पंहिंजे टाइम ते। हिकु शइ इहा आहे। ॿी शइ तव्हां हीअं सम्झो त ॾिसो, बुनियादी तौर ते हिकिड़े माण्हू जो कमु जमियत उलमा इस्लाम जे मार्फत कंहिं बि थाणे जो हुजे, कंहिं बि ऑफिस जो हुजे, कंहिं बि अस्पताल जो हुजे, जेकॾहिं उहो कमु
असांजे ज़ैली सतह जे कंहिं उहिदेदार सां उनजो मामिलो मसइलो हल थी थो वञे त उनखे मूं वटि अचण जी नीड नथी पवे। पर जेकॾहिं इहे दोस्त पंहिंजो अहिड़ो किरदारु अदा करण खां बाद में बि नथा उन कम खे हासिलु करे सघनि त असां पंहिंजे जॻहुनि ते मौजूदु आहियूं। असां उन्हनि सां उते जिते सॾींदा आहिनि उते पहुची पवंदा आहियूं। कंहिंसां मिलणो हूंदो आहे, DSP लेवल जी मीटिंग आहे, SHO लेवल जी मीटिंग आहे या कंहिं ऑफिस जे तरफ़ वञण जी मीटिंग आहे, असांखे दोस्त चवंदा आहिनि वफ़द ठाहे करे असां पहुचंदा आहियूं उते मिलंदा ठीकु आहे सर, ॾिसो न मुरवज असां वटि जेको सियासी कल्चर आहे त उन में हर कैंडिडेट जी का बैठक आहे, उनजो उते टाइम टेबल आहे, आवाम ओॾांहुं ईंदो वेंदो आहे मुख़्तलिफ़ कमकार खणी। त तव्हां किथे वेहंदा आहियो? मुंहिंजी प्रॉपर बैठक जेका आहे उहा हिकु दरगाह अमरोट शरीफ़ आहे, ॿियो शिकारपुर में अमरोटी हाउस आहे। हा त उते माना तव्हां जेको टाइम टेबल बाक़ाइदे टाइम आहे। मां तक़रीबन सॼो हफ़्तो ई उते हूंदो आहियां ऐं जिते दोस्त सॾींदा आहिनि त उन्हनि जे वरी मां निकिरी वेंदो आहियां। ठीकु आहे सर, वॾी महिरबानी तव्हांजी। आख़िर में तव्हां PS9 जे अवाम खे जेकॾहिं तव्हां कोई पैगाम ॾियणु चाहियो त उहो महिरबानी करे। PS9 जे अवाम खे हीअ गुज़ारिश कयूं था त तव्हां 2024 जे जनरल इलेक्शन में जमीयत उलमा इस्लाम जे उमेदवार ते जंहिं एतमाद जो इज़हार कयो हो, पंहिंजे उन ई एतमाद खे हिकु दफ़ो ॿीहर जमीयत उलमा इस्लाम जे मथां बरक़रार रखो। असां तव्हांखे तव्हांजे जुमिला मामलात ऐं मसाइल जे हल जी यकीन दहानी करायूं था। वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां मिली करे ॾाढी ख़ुशी थी ऐं उमेदु आहे त वरी तव्हां जॾहिं बि को टाइम हूंदो त वरी तव्हां असांखे ज़रूरु पंहिंजो टाइम था। इंशाअल्लाह ज़रूरु तव्हां सां गॾु रहंदासीं।